तरीके में थूम ही ना है बाबला, कोई इब्राहिम के वार के भी हथ लाए। किथे ये न थे तो वक्त फाटी पे ऐं न सब बन में। ॾिसजां यार, पुलिस हवाले करे पोइ सुभाणे मालकी बि न करई। छो था उन मिस्कीन के मारे? आखिर तव्हां मूंसां कहिड़ो धोखो पिया कयो? आईंदा ये सोचजा बि न। अज तुझे इम्तिहान जो पहिरियों पेपर आहे। तूं इन्हनि साथियुनि खे गॾु वठी वञ, ॻोठ जी घटी घटी वञी घुम। जेकॾहिं तोखे कंहिं न पकड़ियो ऐं तोखे कंहिं न ॾिठो त तोखे कामयाब सम्झो वेंदो। ही केरु आहे नथी फतू? छाजो गोड़ लाथो अथई जमादार? वॾेरा साईं, असांखे वॾे सूबेदार चयो त वञी वॾेरी उतां खां मानी खाई अचो। जमादार फतू, तोखे मानी मिले थी, हूं बि सिंध जूं ताकूं सदाई आबाद हूंदियूं आहिनि। तव्हांखे हिते इन लाइ तकलीफ़ ॾिनी आहे त ईंदड़ इलेक्शन में मुंहिंजे लाइ वॾा चैलेंजिस पैदा थी रहिया आहिनि। वॾेरे माणक जो पुटु मेहरान बाज़ जे स्पीड सां अॻिते वधी रहियो आहे ऐं हुन जो बयानो ॾाढो स्ट्रांग आहे, जंहिंखे माण्हू सच सम्झी रहिया आहिनि। मूंखे लॻे थो त ईंदड़ इलेक्शन में वॾियूं मुश्किलातूं पैदा कंदो। पर कॾहिं बि वॾेरो माणिक खान इलेक्शन में एक्टिव न आहे रहियो, न वरी मेहरान को अहिड़ो ऐलान कयो आहे। मेहरान खणी पाण न बि बीहे, पर इलेक्शन ते वॾो असर अंदाज़ थींदो ऐं जेके बि मुखालिफ़ आहिनि न, हिन खां ई मदद घुरंदा। नौजवानो, तव्हां कॾहिं बि कंहिं इलेक्शन में न आहियो बीठा। असां खटे बि ॾिठो आहे त हाराए बि ॾिठो आहे। हाराइण वॾी ख्वारीअ खे मुंहुं ॾियणु हूंदो आहे ऐं इन खां सवाइ पार्टी लीडरशिप में बि वॾो पुछाणो थींदो आहे असांखां। साईं, तव्हां हिन सूरत हाल ते नज़र रखो, वधीक पाण सीनियर ऐं पुराणा कारकुन आहियो। साईं, वधीक तव्हांजो जेको हुकुम हूंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। मूं तव्हांजे लाइ मानीअ जो बंदोबस्तु कयो आहे। पहिरियां मानी खाओ। नंगर, संगत खे मानी खारा। अचो हुसां। अम्मा ही बाबा काॾे विया आहिनि? छो तोखे कोन ॿुधायो आहिनि? विया त तुंहिंजी कुंवार ॻोल्हण, तोखे ख़बर ई कोन? कुंवार ऐं मौला? हा हा, तोले मुंहिंजे लाइ घोट कोन ॻोल्हण विया आहिनि। सच पुछी त मुंहिंजी दिलि वटां ॻाल्हि कई अथई। दिलि वटां? इहो वरी कीअं? ऐं पाण चाहियां थो त तुंहिंजी शादी थिए। तूं का कुराड़ी त कोन थी वई आहीं ऐं तुंहिंजो ऐं अम्मा जो झगड़ो बि ख़तमु थी वेंदो। तोरी मां चवे थी अॼु मरे त सुबुह जो कांदो पोइ खायांसि। न पुपी न, जेसीं ताणी तुंहिंजी शादी न थींदी ओसीं ताणी आउं मोड़ कोन ॿधंदुसि। अबा, अहिड़ी मुंहिंजी क़िस्मत किथे मिलियल ठहियल उहो बि रब खसे वियो। पुपी, तूं बसि दुआ कर, या काके वसाए नौकरी वठी ॾिनी आहे न, उहा पकी थी वञे। तुंहिंजी शादी वलण कराईंदो, वलण। अबा, अलाह कंदो तुंहिंजी नौकरी पकी थींदी। आमीन सुम आमीन। पुपी, बुख लॻी आहे, हाणे मानी त खणी आ। हा अबा, खोड़ मानियूं खणी पई अचां। अम्मा, तोखे ख़बर आहे मां केॾां वियो हुयसि? केॾां वए ॿुधाए? अम्मा, मां दौरे ते वियो हुयसि, ऐं उहो बि सियासी दौरे ते। सियासी दौरो ये तो ठही न तो। ना ना मना थी न तो सके। हाणे तू भी सियासत करण लॻो आहीं? अम्मा, नाज़ी खे सम्झाइसि, मूं जहिड़ा घणेई आहिनि सियासत में। हाँ, तॾहिं त मुल्क जी बेड़ी बुॾी पई आहे। सुरैया मैडम, तो ॻाल्हायो छा आहे? हाँ दा, मैडम सुरैया थी चए
त तूं हाणे सियासत में आयो आहीं न, हाणे मुल्क वॾी तरक़ी कंदो। अदी मुल्क तरक्की करे या ना करे, पर हाँ मां जरूर तरक्की कंदुसि। अदा मैडम सुरैया जी ख़बर थई त छा पई चए? छा पई चवे ॿुधाए भला। अदा ख़बर थई मैडम सुरैया छा पई चवे? चवे पई त मुल्क तरक्की करे या न करे, पर तूं तिरकी पवंदे। अदी मैडम खे इहो ॿुधाए छॾ त कुझु ॾींहंनि में मुंहिंजी कार अचण वारी आहे, पोइ उन कार ते चढ़ी ऐं दौरा कंदुसि। चङो हाणे चङो, घणा ई दौरा कयई, वञी बिस्केट वठी आ त मां चांहि ठाहे चा। मां वक़्तु भला आहे भला, पर छा कयां, तुंहिंजे आॾो मजबूर आहियूं, जीजल अमड़ जूं आहियूं। हा हा वञ हाणे बिस्केट वठी आ। छोकिरियूं तव्हां वेही कचहरी कयो, मां तव्हांजे लाइ कड़क कड़क चांहि ठाहे अचां। नाज़ी हिकु तोखे अॼु राज़ जी ॻाल्हि ॿुधायां? हा हा ॿुधाए। नाज़ी तोखे ख़बर आहे मुंहिंजो ॾाॾो ॾाॾी तुंहिंजे नाना नानी खां तुंहिंजी अम्मा जो रिश्तो मुंहिंजे बाबा लाइ घुरियो हो। सच सुरैया? इहो तोखे चाचा वसाई पाण ॿुधायो? हा, तुंहिंजे नाना नानी इनकार करण खां पोइ मुंहिंजे बाबा जी शादी अम्मा सां थी। अई अल्लाह, केॾो न सुठो हुजे आ जेकॾहिं पाण ॿई भेनरूं हुजूं आ। नाज़ी हीअं बि पाण भेनरूं त आहियूं, तूं पंहिंजी माउ खे राज़ी कर, ऐं पंहिंजे बाबा खे राज़ी थी कयां। अई अदी न बा तोबा, तूं मुंहिंजा वार पटराईंदीअं छा? तूं चरी आई, ईअं कोन थींदो। ॾिसजांइ पुराणो इश्क वरी उथली पवंदो, ऐं सालनि खां पोइ वरी हिकु थी वेंदा। शायदि तक़दीर में इहो ई लिखियलु हो, तॾहिं त तुंहिंजो बाबा न रहियो ऐं मुंहिंजी अम्मा न रही। छोरी वॾी का ढींगी आई, छा तोखे ख़बर न आहे त अदा वक़्तु केॾो वॾो जिन आहे? उन खां तूं न ॾिज। पर जेकॾहिं वरी हू तुंहिंजे इश्क में अंधो थी वियो त पोइ? हल छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, हाणे त ईअं बि पंहिंजी शादी जी उमिरि आहे, पंहिंजी शादी जे बारे में सोच। लॻे ताड़ी? ये ताड़ा बड़ा पोइ मिलाइजो, वठो ई गरम गरम चांहि पियो पहिरियां। हा मासी, तव्हांजे चांहि जी तारीफ़ त बाबा बि ॾाढी कंदो आहे। बराबर सही थी चवे, मुंहिंजे हथ जी चांहि त तुंहिंजे पीउ खे वॾी वणंदी आहे, वॾो शौक़ीन हूंदो। अम्मा बिस्कुट वारो अची वियो, बिस्कुट वारो। ही वठो अम्मा बिस्किट। ॾाढो ख़ुशि आहियां अम्मा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, बाबा अची वियो? हा पुट, असां अची विया आहियूं। भाॼाई भला वलण जे रिश्ते जो छा थियो? बसि आसरो मिलियो आहे। आसरो आसरो हूंदो आहे, पक्को या कच्चो? बाबा अहिड़ी कहिड़ी तकड़ लॻी अथव? पहिरियां पुफी लाइ सोचो, पोइ मुंहिंजो ॾिसंदासीं। तुंहिंजी पुफीअ खे वरी कहिड़ो ॾुख आहे हिते जो उन जे बारे में सोचूं? अम्मा ॻाल्हि ॾुख ऐं सुख जी न आहे, ॻाल्हि घर ऐं ज़िंदगी जी हूंदी आहे। अबा नंढड़ो थी ॻाल्हि भली कई अथई, सुमल जे बारे में बि सोचणो पवंदो, उहा का पोड़ी थोड़ी थी आहे। मूं तव्हांखे बनी ते इन लाइ घुरायो आहे छो त तव्हां हिन ॻोठ जा समझदार ऐं शरीफ़ माण्हू आहियो। मूंखे रिपोर्ट मिली आहे त हिन ॻोठ में के धुरियूं ॻोठ जे माण्हुनि जे ख़िलाफ़ कमु करे रहियूं आहिनि। इन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻोठ जो अमुन ख़राबु करणु आहे ऐं नौजवान नस्ल में नशो आम करणु, इन्हनि खे चोरियुनि, फुरियुनि, थाड़नि ऐं ॿियनि ॾोहनि ॾांहुं राग़िब करणु आहे, जीअं हू पंहिंजा ख़ासि मक़सदु हासिलु करण लाइ नौजवाननि खे इस्तेमालु करे सघनि। बराबरि साईं, तव्हां सच था चओ। समूरे ॻोठ में नशो आम थी वियो आहे। दुकान ते शराम नशे वारी शयूं विकामतियूं रहियूं आहिनि। साईं ही सोराणा सच थो चवे, ॻोठ जा छोकिरा न धंधो न धाड़ी ऐं नशो वापराए रहिया आहिनि, या त पोइ नशे जो कारोबार करे रहिया आहिनि, का बि ख़बर नथी पवे। चाचा सोडल, सभु ख़बरूं पइजी रहियूं आहिनि, पर आख़िर इहो सभु कराए केरु थो? हिकिड़ो भेरो, सिर्फ़ु हिकिड़ो भेरो नशे वारो कारोबार कंदड़ ऐं नशो कंदड़ नौजवाननि खे गॾु करे मूं वटि वठी अचो, उन खां पोइ मुंहिंजो कमु आहे तव्हां इन मसइले जो हल कहिड़ो थो कढां। तव्हांखे हाणे इजाज़त आहे, तव्हां हली पंहिंजो कमकार कयो, मां बि हलां थो उतां ते। वक़्तु अॼु राति तुंहिंजे लाइ चैलेंज जी राति आहे। तोखे तुंहिंजी महबूबा जी घर जी भित टिपणी आहे ऐं उनजो समूरो सामान ॿुहारे ते खणी अचिणो आहे। पर इंसान थिंदो छा? वक़्तु नबू तूं माठ कर। वक़्तु
महबूब खे मजबूर करणो पवंदो आहे त जीअं हू तूं जे दर ते हली अचे। पर इन्हनि जी फैमिली ऐं असांजी फैमिली में को बि फ़र्क़ु न आहे। असां हिक ॿिए जे घर ईंदा वेंदा आहियूं। हो त मुंहिंजो नालो आहे इब्राहिम उर्फ इब्रू। खोटाईंदो आहियां दुश्मन जे लाइ कबरूं। इहा त अञा बि भली ॻाल्हि आहे जो तव्हांजो हिक ॿिए जे घर अचण वञणु आहे। जॾहिं हू सुबुह जो न उथंदा ऐं ॾिसंदा त घर में चोरी थी वई आहे, सिधो तो ॾे डोड़ंदा ईंदा, चवंदा वारो कर वक़्तु वारो कर, असांखे चोरी मोटराए ॾे। ऐं हा, तूं चवंदे त चाचा वसाया इहा चोरी तव्हांजी न थी आहे, इहा मुंहिंजी चोरी थी आहे, ऐं तव्हांखे मोटराए थो ॾियां। तूं उन्हनि खे कुझु ॾींहं तरसण जो चई, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ चोरी खणी वञी ॾिजान। पोइ त सुरैया जे दिलि में तुंहिंजे लाइ अहिड़ो त अहसासु पैदा थींदो जो तोखे कंहिं बि ॻाल्हि जी महिनत ई कोन करणी पवंदी। न इब्राहिम न, इहो मुंहिंजो वड़ न आहे। मुंहिंजी सिधी रांदि सोंटे जी आहे। हा त हा, न त न। इब्राहिम, इन छोरे ते पैसो ऐं वक़्तु ज़ाया करणु बेकार आहे। इहो छोरो पंहिंजे कंहिं कम जो कोन्हे को। अबू, हिन छोरे मूंखे सिधो जवाबु ॾेई मुंहिंजी बर्बादी खे दावत ॾिनी आहे। ॾिस त हिन सां मां कहिड़ो अशर थो कयां, पर इन जे लाइ तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। तव्हां वॾा हुकुम करियो, असां हाज़िर आहियूं। पुटु महिराण, कुझु असांजियूं ख़्वाहिशूं ऐं हसरतूं हूंदियूं त मां पंहिंजनि पोटनि खे हिन गण में खेॾायां ऐं शहर वञी हुन जूं नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं पूरियूं कयां। बाबा साईं, तव्हां बका जी ॻाल्हि पिया कयो, असां त सिर्फ़ु फना जो सोचे रहिया आहियूं। पुटु महिराण, ही गुजारतुनि जूं ॻाल्हियूं तूं ॼाणी ऐं तुंहिंजो फ़क़ीर। पाण खे त बका घुरिजे, बाक़ी फना जो फेरो त ख़ुदा ॼाणे। मालिक साईं बाबा, महिराण तुंहिंजो बछड़ो आहे, पर असांजे बि रूह जूं पाड़ूं आहे। बाबा साईं, असां सभु वक़्त जे फेरे में घुमी रहिया आहियूं। जॾहिं इन में महिराण जो नंबर आयो न, त ज़रूरु हू लाऊं लही पवंदो। बसि फ़क़ीर साईं, मुंहिंजियूं अखियूं आहिनि तव्हां में, ऐं जेकॾहिं न घणी देरि थी त मुंहिंजा हथ बि तव्हां में हूंदा। न बाबा साईं न, अहिड़ी नौबत अचणु न ॾिबी। बाबा माणक, अलाह चङाई कंदो। हक़ लतीफ़, हक़ लतीफ़, जिए लतीफ़। अम्मा, ही केरु आहे जेको टी टी लाई वेठो आहे? अलाए केरु आहे, छॾेसि। अम्मा छॾ त, मां ॾिसी त अचां। ॾिसी आ भला, ॾिसी थी मथे में सूर विझी छॾियो अथई। अदा गाॾी वठी आयो आहे। गाॾी? हाँ। अम्मा ॾिठई, इहो अथई वक़्त जे वक़्त जो कमाल। अम्मा, ही कपिड़ा, मिठाई ऐं कुझु ॿियो सामान वठी आयो आहियां। हाणे मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो। हाणे सुरैया खे राज़ी करणु अव्हांजो कमु आहे। अदा, अम्मा खे छॾ, ही कमु मुंहिंजो आहे। सुरैया तोखे घर अचण जे लाइ चयो हो। अदा, पोइ शाम जो इन ई गाॾी ते अम्मा खे ऐं मूंखे वठी हल, सुरैया जे घर कपिड़ा बि ॾेई अचूं ऐं गाॾी जी मिठाई बि खाराए अचूं। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। अम्मा, तोखे हिकिड़ी ॻाल्हि ख़बर आहे, वक़्तु हाणे बला मां फिरी कारियर थी वियो आहे, कारियर। ओ चरिया, पहिरियां पंहिंजा फ़ाल सुधारे। सुरैया लिखी पढ़ी छोकिरी आहे, पहिरियां पाण खे हुन जे क़ाबिल त बणाए। अम्मा थोरो सब्र कर, मूंखे इहो कमु करे ॾे, बसि पोइ ॾिसजांइ आउं प्लास्टिक जे पंप वांगुरु कीअं थो सिधो थी वञां। चङो हाणे चङो,
तूं मुंहुं धोई आ त पोइ गॾिजी वेही मिठाई था खाऊं। ठीकु आहे अम्मा, ठीकु आहे। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे छोकिरी, ठीक त आहे? जी जी ठीक है, तव्हां ठीक आहियो? हा अल्हम्दुलिल्लाह। वियो हा हा। वक्त तो हेॾा भेण ही तव्हांजे लाइ मिठाई आंदी अथमि, मुंहिंजे भाउ गाॾी वरिती आहे। वाह वाह, इहो त ॾाढो सुठो थियो। हाणे केॾांहुं वञण लाइ किराए जी गाॾी जी ज़रूरत न पवंदी। हा हा सुरैया, ही गाॾी मूं पंहिंजे लाइ न बल्कि पाण सभिनी लाइ वरिती आहे। तोखे चाहे वसाए खे या कंहिंखे बि जंहिं महिल बि गाॾी जी ज़रूरत हुजे त बसि हुकम जी देरि आहे। वक्त तो गाॾी वठी पंहिंजो वाइदो पूरो कयो, हाणे असांखे बि पंहिंजो वाइदो पूरो करणो पवंदो। बसि त पोइ अहिड़े नेक कम में देरि छा जी आहे। सुभाणे लतीफ़ सरकार ते हलण जो प्रोग्राम था ठाहियूं। पर हिकिड़ी शर्त आहे त असां सां गॾु बाबो वसायो ऐं अम्मा खातू ज़रूरु हलंदा। हा हा हलंदा, ज़रूरु हलंदा। न अम्मा न, आउं अव्हां सां कोन हली सघंदसि। पोयां हेॾो माल मता बीठो आहे, उनखे केरु संभालींदो? अम्मा इन ॻाल्हि जो तव्हां को बुल्को न कयो। हाणे सिर्फ़ु मुंहिंजे हुकम जी देरि आहे। ॿ टे छोकिरा अची वेंदा, पाणे माल संभालींदा। अम्मा खातू हलण लाइ त बाबो बि सोलो तयारु कोन थींदो, पर आउं हुनखे मिनथू करे मञाए वठंदसि, छो त तव्हां ॿिन्ही खां सवाइ को बि मज़ो न ईंदो। सुरैया अम्मा हलंदी ऐं ज़रूरु हलंदी, ऐं असांजो ही प्रोग्राम न इंशाअल्लाह यादगार रहंदो। ऐं वापसी ते बाकर मोरी ते हलंदासीं, उते जा नज़ारा बि ॾिसंदासीं ऐं ख़ासि केली होटल जी हली चांहि पींदासीं। ठीकु आहे भक्त, इहो प्रोग्राम पको। सुभाणे न त हिन हफ़्ते जी मोकल ॾींहुं ज़रूरु हलंदासीं। अम्मा नाज़ी, जेके कपिड़ा सुरैया लाइ आंदा आहिनि न, उहे हाणे सुरैया खे ॾे त हलूं, पाण खे देरि पई थिए। हा मां कपिड़ा त हे पिया आहिनि न, मां ॾियां थी अदी खे, पोइ हलूं था। न नाज़ी न, ईअं तव्हांखे किथे थी छॾियां। मानी खाई पोइ वञिजो ऐं चांहि तकड़ में ठाहे थी वठां। न न धीअ, तो चयो ॼण असां मानी बि खाधी, चांहि बि पीती। हाणे हिन भेरे मोकल ॾे त असां वञूं, वरी ॿिए दफ़े हलूं। हाणे पुट हलो, ई सामान त ॾेसि न। बाझारन जे मुल्क मथे रात बमिहड़ा वठा, रात बमिहड़ा वठा, खीवणन खेल कया, बाझारन जे मुल्क मथे रात बमिहड़ा वठा, रात बमिहड़ा वठा। अदा भला कंहिं ॾिठी बि आहे या रुगो ख़बरूं पिया कयो? अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे।
हारियुनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे ऐं उन्हनि उनखे डोड़ायो बि आहे। अबा कहिड़ियूं ख़बरूं पिया पुछो? कल्ह आऊं शहर मां मोटियो पिया आयुसि, रस्ते में इहा भला मूंखे मुंहं पई। बाबा तुंहिंजो नालो वास आहे न, पुटु तोखे वॾो एहतियात करणो पवंदो। तोसां तुंहिंजा पंहिंजा ई धोखो करण वारा आहिनि। धोखो कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर साईं? छा थो करी, छो थो मिसकीन के मारी? ही मुंहिंजो दोस्त आहे।